नाज़रीन अहम ख़बर खे ॾियूं पिया त साइट सखर जे वर्क सुपरवाइज़र नवाज़ शेख जे घर ते हथियारबंदनि हमलो करे कब्ज़े जी कोशिश कई आहे। वर्क सुपरवाइज़र नवाज़ शेख जे घर ते हमले वक़्तु गर्भातनि में रड़ियूं पइजी वयूं, जंहिं बाद हमले आवार फरार थी विया। मुतासिर वर्क सुपरवाइज़र नवाज़ शेख एहतजाज कंदे चयो त संदसि घर मथां अब्दुल करीम मलाणे उर्फ गुलशन मलाणे जे चवण ते जूनियर क्लार्क अब्दुल्ला मलाणे, हेल्पर्स हादी खोसे, नदीम सोलंकी ऐं ॿियनि हमलो कयो आहे। हिन ॿुधायो त हमले वक़्तु साइट सखर जे इंचार्ज गुलशन मलाणे जे भाइटे अब्दुल्ला मलाणे सख़्त नतीजनि जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। नवाज़ शेख पंहिंजे घर वारनि सां गॾिजी चीफ जस्टिस वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां इंसाफ़ जी अपील कंदे घुर कई त हमलो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर खे ॾियूं पिया त साइट सखर जे वर्क सुपरवाइज़र नवाज़ शेख जे घर ते हथियारबंदनि हमलो करे कब्ज़े जी कोशिश कई आहे। वर्क सुपरवाइज़र नवाज़ शेख जे घर ते हमले वक़्तु गर्भातनि में रड़ियूं पइजी वयूं, जंहिं बाद हमले आवार फरार थी विया। मुतासिर वर्क सुपरवाइज़र नवाज़ शेख एहतजाज कंदे चयो त संदसि घर मथां अब्दुल करीम मलाणे उर्फ गुलशन मलाणे जे चवण ते जूनियर क्लार्क अब्दुल्ला मलाणे, हेल्पर्स हादी खोसे, नदीम सोलंकी ऐं ॿियनि हमलो कयो आहे। हिन ॿुधायो त हमले वक़्तु साइट सखर जे इंचार्ज गुलशन मलाणे जे भाइटे अब्दुल्ला मलाणे सख़्त नतीजनि जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि। नवाज़ शेख पंहिंजे घर वारनि सां गॾिजी चीफ जस्टिस वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां इंसाफ़ जी अपील कंदे घुर कई त हमलो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वञे।